नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे अवामी न्यूज़ ऑफिस में नाम्यारे समाजी सुधारक ऐं तइलीमदान उस्ताद कंपेयर मोहम्मद जुमन कुंबर जी 52 सालगिरह मल्हाई वई। मोहम्मद जुमन कुंबर जी सालगिरह जो केक मोहम्मद जुमन कुंबर काटियो, जॾहिं त सालगिरह में अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत, सहाफ़ी मुमताज़ बोज़दार, हरेश केबीसी, मुस्तफ़ा कुंबर, रहमान उमरानी, फज़ल उमरानी, सरमंद जुमन कुंबर, मोहम्मद रिज़वान राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। मोहम्मद जुमन जी सालगिरह जे मौक़े ते अब्दुल रज़ाक राजपूत, सहाफ़ी हरेश केबीसी मोहम्मद जुमन खे अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। महिरबानी अवामी न्यूज़ वारनि जी, जिन हिकिड़े उस्ताद जी अॼु सालगिरह मल्हाई आहे। सच पुछो त इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो मुंहिंजी पंहिंजी ज़ाती हैसियत जेका आहे उहो कुझु बि न आहे। हीअ जेका इज़त मिले पई इहा हिकु उस्ताद खे मिले पई। ऐं उस्ताद हिन मुआशिरे जा अहिड़ा किरदार हूंदा आहिनि जेके सच पुछो मुआशिरे लाइ हिकिड़ो आइनू हूंदा आहिनि। जेका ज़िंदगी आहे इहा हिकिड़ी जिस्तजू आहे, इहा हिकिड़ी जाखोड़ आहे, इहा हिकिड़ी हिमत आहे, इहा हिकिड़ी लीडिंग आहे, हिकिड़ी रहनुमाई आहे। असां कोशिशि कई आहे त इलाइक़े जे पोइते पियल इलाइक़े जे ग़रीब मिसकीन ॾुतड़ियल माण्हू जेके आहिनि, लावारस माण्हू आहिनि, उन्हनि जा उभम मैसूम गुलनि जा जहिड़ा जेके ॿारड़ा आहिनि, उन्हनि खे आफ़ादत ॾियण लाइ, उन्हनि खे अहमियत ॾियण लाइ, तइलीम जहिड़े ज़ेवर सां सींगारण लाइ, उन्हनि खे वधि में वधि रोशनास कराए, उन्हनि माण्हुनि ताईं उजागर कराए, हिन मुल्क जा सुठा महिमार बणाइण जे लाइ, सुठा प्रोफेसर, इंजीनियर, उस्ताद, जज बणाइण लाइ असां पंहिंजे वित ऐं वसाइल महिनत कई आहे ऐं महिनत कंदा रहंदासीं। जेकॾहिं असां पंहिंजे हिन समाज लाइ, हिन मुल्क लाइ, हिन मुआशिरे लाइ सुठा उस्ताद जेकॾहिं साबित करिणो आहे त सचाई, इमानत ऐं दयानतदारी सां ऐं दिलि जान सां पंहिंजे पेशे सां लॻा सां लगन सां कमु कंदा रहंदासीं त इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे सुठनि नतीजनि ते पहुचंदासीं। ऐं अवामी न्यूज़ HD जे पूरे सथ जो जेको आहे इहो शुक्रिया अदा करियां थो, जिन मूं ग़रीब जी, मूं उस्ताद जी सालगिरह मल्हाई आहे, नंढी तक़रीब मुनक़द कई आहे, उन लाइ सभिनी खे वाधायूं पेश करियां थो। तव्हांजी महिरबानी। जीअं त मुंहिंजे बाबा साईं उस्ताद ऐं तइलीम जे हवाले सां तमामु घणो अकबरो रहंदड़, उन खां अलावा समाजी कमनि में ऐं इंसान दोस्त किरदारु बाबा एम जुमन कुंबर खे अॼु 52 सालगिरह जो मुबारकबाद पेश कयां थो। बाबा साईं न सिर्फ़ु तइलीम जे मैदान में बाक़ी इंसानियत जी ख़िदमत हुजे, ॾुतड़ियल माण्हू हुजनि, उन्हनि जी जेका सहायता हुजे, उन्हनि जो आवाज़ु हुजे, ऐं तइलीम जे हवाले सां तमामु घणो कमु करे रहिया आहिनि। ऐं खैर जस पेश कयां थो। मुंहिंजी ज़िंदगी जो बाबा हिकु आइडियल किरदारु आहिनि, जिन हमेशह मुंहिंजी ज़िंदगी में रहनुमाई कई ऐं मुंहिंजी कामयाबी जेका इन दुनिया जी जेका रंगीनी में जेका थोरी घणी जेका कामयाबी का हासिलु कई आहे मूं, तइलीम जो मैदान हुजे, अदबी दुनिया हुजे या खणी मीडिया जो मैदान हुजे, उनमें जेका मुंहिंजी रहनुमाई थी आहे उहा बाबा साईं कई आहे। ऐं पंहिंजे बाबा खे पंहिंजो आइडियल सम्झां थो, पंहिंजो आइडियल किरदारु सम्झां थो। ऐं न सिर्फ़ु बाबा इन हवाले सां बाक़ी हू वालिदीन जी हैसियत में पंहिंजे औलाद जी जेका परवरिश थींदी आहे उहा तइलीम जो मैदान हुजे, उन हवाले सां बाबा तमामु असांजी जेका सुठी जेका परवरिश कई आहे, जंहिंजे निस्बत असां हिन सुठे मक़ाम ते आहियूं। ऐं हिकु भेरो ॿीहर ऐं उनखे अलावा गॾोगॾु अवामी न्यूज़ वारनि जो थोराए थो वञा, जिन बाबा साईं जी अॼु 52 सालगिरह जो केक कटियो। ऐं हिकु भेरो ॿीहर बाबा खे सालगिरह मुबारकबाद पेश कयां थो। साईं एम जुमन साहब जी सालगिरह अवामी न्यूज़ जी ऑफिस में केक काटियो वियो। साईं जी वॾी जमात लाइ दुआऊं कयूं वियूं। साईं एम जुमन तइलीम में हिकिड़ो बहितरीनु पंहिंजो मट पाण ऐं बहितरीनु कमु कयो आहे ऐं अलाह साईं दर इहा दुआ आहे त साईं हमेशह ख़ुशि हुजे, आबाद हुजे, अहिड़ियूं बहारूं बार बार ॾिसंदो। रहमान बिल्कुलु साईं मोहम्मद जुमन मौजूदु जेको हिकिड़ो उस्ताद आहे ऐं हिकिड़ो मॉडल स्टार चऊं या गलोड उस्ताद चऊं, उस्ताद आहे। ऐं उनजे स्कूल में मां ॾिसंदो त उनजे हिकिड़े छोकिरे में जेका टैलेंट आहे उहो उस्ताद जुमन जे करे आहे। जॾहिं मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि, असीं जॾहिं कवरेज कंदा आहियूं त उते जे स्कूल जा जेके ॿारहाड़ी जो हिकिड़ो स्कूल जा ॿार जॾहिं हिसो वठंदा आहिनि त उन्हनि ॿारनि जी तक़रीरी मुक़ाबला हुजनि, टेबलोज़ हुजनि या मुख़्तलिफ़ मौक़नि ते जेके प्रोग्राम हुजनि, सिंध जा सक़ाफ़ती ॾींहं हुजनि, उस्ताद मोहम्मद जुमन जी महिनतुनि उनजे ॿारनि जे टैलेंट में नज़र अचनि थियूं। उस्ताद मोहम्मद जुमन न रुॻो हिकिड़ो बहितरीनु तइलीमदान आहे, उस्ताद आहे, पर उन सां गॾु समाजी कमनि में भरपूर हिसो वठंदो रहे थो। किताबी मेलो हुजे, सक़ाफ़ती ॾियारा हुजनि, पर उस्ताद मोहम्मद जुमन जी ॿी सुञाणप हिकिड़ो भलोड़ कंपेयर बि आहे ऐं खिपरो में कंपेयरनि जी हिकिड़ो फुक़दान आहे। साईं मोहम्मद जुमन माठणी तबियत जो माण्हू आहे, शहर व शाइरी सां दिलचस्पी रखंदड़, लतीफ़ जो आशिक़ बि पिणु आहे। ऐं साईं मोहम्मद जुमन मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में लतीफ़ जा लेक्चर बि कराया आहिनि, उस्ताद शबीर कुंभार जहिड़नि
लतीफ़ पार्क उस्ताद लिगारी जन खे घुराए लेक्चर बि कराइनि। साईं जुम्मन अॼु जे दौर जो हिकु वॾो नालो आहे ऐं माण्हुनि में शऊर ऐं उत्साह भरींदड़ हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे। असां साईं जिन खे 52 सालगिरह जूं मुबारकूं ॾियूं था ऐं उमेद था करियूं त साईं जी जेका ज़रूरत आहे आम माण्हू ग़रीब जे लाइ जेको आवाज़ु आहे उथंदो रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।